मामा तू हाणे हितां वञ, मुए रूंटे जो मीटर फिरंदे देर नाए लगंदी। न मड़ हिन दफ़े रूंडे जे चेहरे जी रौनक ई वटियल आ। एड़ो मेहरबान मूं कॾहिं ज़िंदगी में न ॾिठो जहिड़ो हाणे थियो आहे बा। मामा इहा रौनक कुछ मिंटन लाइ हूंदी अथसि, सांढे वांगर हर रंग मटाईंदो आ। जेकॾहिं इहो बिगड़ियो न त पोइ अल्लाह माफ़ी ॾे। अल्लाह जन्नत में जायूं ॾे मुंहिंजी भाणजे हसीना बेगम खे। मुंहिंजो ॾाढो ख्याल रखंदी हुई। हर हफ़्ते मुंहिंजे चवण खां बग़ैर मूंखे ख़र्च मोकिलींदी। मामा तुंहिंजी दुआ आगा में तोका हसीना जन्नत जो मुंहुं ॾिसे, न तो हुन मरोम जा बि कहिड़ा प्रकार आ उहा त तोखे बि ख़बर आ। पहिरियां मुर्स माराई, वरी रावल खे बि मारण जी कोशिश कई। काला ठई खाबली चिमकलियूं थी आहियां। जंहिं ॻाल्हि ते मां ट्रालियूं मिटीअ जूं विझराए हुनखे दफ़न करण थो चाहियां, ऐं तूं वरी ॾाढारीअ जहिड़े हथनि सां खोटे हुनखे खोलण थी चाही, ऐं मूंखे हिन झंग कुकड़ रावल खां माराए पोइ साहु खणंदी। मुंहिंजो रत न पी ढेवारी ॾियोर, तुंहिंजे मामे ॻाल्हि चोरी आ। अरे नारकी तारा, तूं मुझे अञा घर में ॼाहे वांगुरु हेॾे होॾे पियो थो फिरी। सालनि खां दफ़न थियल लाश खोटे मूंखे फांसी चढ़ण थो चाही छा? न भाणजे न, मुंहिंजो इहो मतिलब ई न हो। मां त मरहूम पंहिंजी भाणजे हसीना जी ॻाल्हि पियो कयां। ओए हे लाश जॾहिं कब्रुनि खां ॿाहिरि निकिरींदा न त पोइ इहो रूंडो ख़्वार ई ख़राब थींदो। हाणे हल पुटा खा, निकिरो मुंहिंजे घर मां। मवाली इंतज़ार पिया था कनि, हराइण जे पुठियां ही बचे लॻो आहे। निकिर चवाए थो, निकिर। भाणजे मूं वारे मकान ते रोज़ छापा था लॻनि। मूं वारा यार कुअनि वांगे पंहिंजनि घरनि में लिकी विया आहिनि। ॾिस पंहिंजे घर में जी मरो न, हिते के त हिन घर ते बि छापा हणंदे छा? अॼुकल्ह ॾिसी त कोस घर ते बि छापा पिया था लॻनि, मतिलबु हिन घर खे कोस घर सॼी असांजे घर ते छापो हणाई। हल हल वञा थो। सच पुछी त मूं सोचियो हो त हिन मसइले खे पाण में वेही ॾाढो प्यार सां हल कंदासीं, पर रावल खान हाणे तूं लही आयो हुई ज़ोर ते। लॻाए पंहिंजो ज़ोर, डुकाए घोड़ो, थोरो मां बि ॾिसां त केसी ताईं डुकी तंग थो करे। हाणे जेकॾहिं ज़ोर आज़मायो अथई त मां बि त थोरो ॾिसां तड़े तो में दम केतिरो आहे। तूं कंदे मूं सां ज़ोर आज़माए तूं? रावल खान हाणे बंगाल मां त मां बि कोन आयो आहे। हिकु ॻोठ जा अबनि ॾाॾनि खां वठी हिक ॿिए खे सुञाणूं था, हिक ॿिए जो पाणी तांगियल आहे। हाणे केरु केतिरी ताक़त थो रखे उहो बि हिक ॿिए खे अंदाज़ो आहे। तो रावल खान जो सिर्फ़ कुर्ब ॾिठो आहे, कहर न। इन खां सुठो इहो ई अथई त मौत करे वञी पंहिंजे घर में वेही रह, इहो ई बहितर आहे तुंहिंजे लाइ ज़िंदा रहण चाहींदो। जेकॾहिं तूं रावल खान सां ताक़त आज़माइण जी कोशिश कंदे न, देर थींदे मतलब त ख़त्म। रावल खान मट करे वेहण त हाणे मुंहिंजे मथां हराम हूंदो। सोचो त मूं बि इहो त प्यार मोहब्बत ऐं कुर्ब में ही मसइलो कंदासीं, पर जॾहिं मां तो वटि आयो हां त तुंहिंजी नीयतुनि जी ख़बर पई आहे त केॾो फुतूर आहे। तॾहिं त चवंदो आहियां रावल खान त कारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न थींदा। छोटे ने मसइले खे कुर्ब में हल करे छॾी आहे। तोखे त ख़बर आहे असां अॻे अकबर खान जी दुश्मनी फाथल आहियूं। मथां वरी सांवल वॾो मसइलो कंदो। सांवल वारे जो मसइलो मूं हल करे छॾियो आहे। छोट तव्हां परेशान न थियो, इहो मसइलो कीअं ठाहिणो आहे मां सोचे छॾियो। छो रावल सां वेर, दुश्मन लाइ कहर। इधर सामान त मां दीनू जे घर ॾेई आयो आहियां।
पर मूंखे पक आहे त दीनू हुन सामान में हथ कॾहिं बि न लाईंदो। वारस बुख बड़ी बुछड़ी शइ आहे। इंसान जॾहिं बुख में वकुड़जी वेंदो आहे न त हुनखे इहा ख़बर न पवंदी आहे त हीअ मानी हलाल जी आहे या हराम जी। न दर कुझु अहिड़ा ख़ुददार माण्हू हूंदा आहिनि जेके मरंदे मरींदा आहिनि पर हराम खे हथ न हलाईंदा। इन जो मक़सदु त हू कॾहिं बि मूंखे माफ़ न कंदा। हू तोखे माफ़ कनि या न कनि पर हुननि जी ख़िदमत करणु तुंहिंजे मथां फ़र्ज़ु बणिजे थो। तो ई हुननि खे बेसहारो कयो आहे, हाणे हुननि जो सहारो तोखे ई बणिजणो पवंदो। वर्ष मां चाहियां थो त कुझु ॾींहुं मां पंहिंजी घरवारी खे वठी चाचे दीनू वारनि जे घर आहियां। इधर हिन वक़्तु तोखे हू बर्दाश्त न कंदा, कुझु वक़्तु तोखे सब्र करणो पवंदो। आख़िर इंसान एॾो अना में अची एॾो ज़ालिम छो बणिजी वेंदो आहे ऐं जीअं वापसी जा रस्ता सभु हुन जे लाइ बंदि थी वञनि। काश सिकू खे मारण खां पहिरियां इन माहौल जो सोचां हा त पोयां छा थींदो त अहिड़ो कदम ई न खणां। साईं आख़िर छा सोचो अथव? छा वरी छा सोचींदुसि, सोचां थो त मसला ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वञनि त बहितर आहिनि। पंहिंजा पाण में ईअं न थिए जो सुभाणे हिक ॿिए ते हथियार सिधा करे बीही रहो। पर रावल खान त ज़िद ते आहे त पोइ हू ॻाल्हियूं किथां मञींदो? सुणा साईं सच पुछी न, हेकर त सोचां थो त अदी खे उतां वठी अची पंहिंजे घर विहारे छॾियां। जेकॾहिं तव्हां ईअं ई कंदो त पोइ हिसे मां त हुनखे 1 रुपयो बि कोन मिलंदो। ॾिसो साईं, पोइ सोरठ खे तव्हां घर में विहारे केतिरा ॾींहं खाराईंदो? ॻाल्हि इहा न आहे त अदी खे छा खाराईंदासीं, पोइ पंहिंजो नसीब खाईंदी। ॻाल्हि इहा आहे त अदी खे पंहिंजो हक़ मिले, उन खां पोइ अदी पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे सघंदी। बसि इहो ई मक़सदु आहे। साईं इहो त सभु कुझु तॾहिं ई थींदो न जॾहिं रावल खान सोरठ खे हिसो ॾींदो। साईं इहे वॾेरा पंहिंजनि भेणुनि जो बि हिसो खाई वेंदा आहिनि। जीअं कुराड़ा थींदा आहिनि न त पंहिंजनि धीअ जी बि शादी कोन कराईंदा आहिनि, जीअं उन्हनि जो हिसो खाई सघनि ऐं हक़ बश कराए हुननि खे सॼी ज़िंदगी जे लाइ घर विहारे छॾीनि। त साईं थोरो सोच, जेके पंहिंजनि न्याणियुनि जा हक़ खाई था वञनि त ॿियनि जी न्याणियुनि खे कीअं हक़ ॾींदा? कंदा हूंदा इहे, पर उहे कंदा हूंदा लावारसनि सां। मुंहिंजी भेण खां लावारस न आहे जो हुन सां ईअं थींदो। अदी जो जेको हक़ हूंदो न सो त उन्हनि खे ॾियणो पवंदो ऐं असां उन्हनि खां वठी रहंदासीं। इज़त सां ॾींदा त चङी ॻाल्हि आहे, न त ॾाढ सां बि अदी जो हक़ उन्हनि खां वठंदासीं। सो त मां त चवां थो त सोरठ जो जेको बि हिसो थिए उनखे ॾेई फारक करियोसि, छॾियो त वञी पंहिंजे भाउ जे घर रहे। हुनखे हिते असां रहण जो को बि हक़ नथा रखूं। छो त हितां जॾहिं बि सावल हुनखे वठी वेंदो न त कंहिं न कंहिं सां हुनजो निकाह कराईं। जेकॾहिं ईअं थिए थो त सोरठ जो हक़ सिर्फ़ु उहे 10 लख जेके अदा चाकर खान निकाह में लिकराया। तव्हां छा था चओ, उहो हिते वेठी हुजे? सोरठ जी उहा उमिरि न आहे सोट त हू सॼी ज़िंदगी असांजे घर बेवाइन वांगुरु गुज़ारे। जेकर असां ईअं कयो न त इहो उनजी ज़िंदगी मथां ज़ुल्म हूंदो सोट। सोट अहिड़ो ज़ुल्म मां सोरठ मथां नथो करणु चाहियां। त पोइ तव्हां उनजे बारे में छा सोचियो आहे सोट? सोट मां चाहियां थो त तव्हां सोरठ सां निकाह कयो। छा सोट, मां सोरठ सां निकाह करियां? छो सोट, सोरठ इन क़ाबिल न आहे जो तव्हां हुन सां निकाह कयो। अहिड़ी ॻाल्हि न आहे सोट, पर मूं त कॾहिं नज़रूं खणी बि सोरठ ॾांहुं न आहे ॾिठो। उहो इन करे जो उहिदा चाकर खान जे निकाह में हो, पर शहरियत हाणे इन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थी त तव्हां हुनजो निकाह कराए सघो था। थोड़ी एतिरी जल्दी न आहे, तव्हां भले सोचो, पोइ जेको तव्हांजो फ़ैसिलो हूंदो मूंखे मंज़ूर आहे। ही सोट छा चयो?
छा मूंखे सोरठ सां निकाह करणु खपे? तूं मुंहिंजे भाउ खे मारे करे सुठो नाहे कयो हैदर। कॾहिं सोचियो अथई त मां पंहिंजे भाउ जे कातिल सां केॾी आज़ाब सां ज़िंदगी थी गुज़ारियां? मां मञा थो पारस, तो मूं वॾो गुनाह कयो आहे, पर हर गुनाह जी माफ़ी। छा तुंहिंजा माउ पीउ मूंखे माफ़ न कंदा? अम्मा ऐं बाबा त छा, पर तोखे मां बि करे ज़िंदगी भर माफ़ कोन कंदसि। हाँ पारस, मां माफ़ी जे लाइक़ न आहियां। मूंखे सज़ा ॾियो। ॿुधायो मूं लाइ कहिड़ी सज़ा आहे? उहा सज़ा त तोखे कुदरत वारो ॾींदो। असां तोखे कहिड़ी सज़ा ॾेई था सघूं? मां इन क़ाबिल ई न आहियां जो केरु मूंखे माफ़ी करे। मूं वॾो गुनाह कयो आहे ऐं उन गुनाह जी माफ़ी मूंखे मुंहिंजो रब बि कोन ॾींदो। रावल खां तोखे ज़िंदा छॾे वियो, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। तोखे इहा ॻाल्हि तॾहिं सम्झ में अची हा जॾहिं इहो रावल ख़ान मूंखे बंदूक ठोके वॼे हा, पोइ तूं ख़ुशि बि थी हा। तू खौफ न कर बाबा, तू बंदूक सां मरण वारो नाही। वड़े तारा गोल तारा हाणे छोरी बि मुंहिंजे लाइ टियूं 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 शुरू कई आहे। तूं इहो ई थो चाहीं त तुंहिंजे साम्हूं केरु न ॻाल्हाए? सभु जा सभु मुंहिंजे सिर रखण जे पोयां पिया आहियो। कंहिं जान दर ठाहिया अथई जो तोला दुआऊं निकिरनि? तव्हांजो अंदर जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ खां ठरियल न आहे त पोइ मां छा थो करे सघां? भली मां केॾो बि सोन थी वञा, पर तव्हांजे अंदर में खाणोठ वारी जेके कोयलनि जूं खाणियूं न, उहे खाणियूं हूंदव अंदर में खाणियूं। बाबा तो पंहिंजे मक़सद खां सवा कॾहिं तो कंहिं ॿिए लाइ सोचियो आहे? औलाद लाइ पंहिंजी घरवारी लाइ कॾहिं सोचियो अथई? बाबा ई तुंहिंजी शरारत जे करे केॾी असां ज़िंदगी आज़ाब जी था गुज़ारियूं। सभिनी जा प्रकार साॻिया आहिनि, ॾोहदार रुगो रूंदो आहे। छोकिरे खे अधा वारा ॿधी खणी विया आहिनि, कॾहिं सोचियो अथई त परा पैसा वापसि कयां त छोकिरे खे छॾीनि? छोरे मां हू पाण ई हथ कढंदा, बाक़ी पैसनि मां कंहिंखे टको बि कोन मिलंदो। सोरठ, तोसां मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कयो। तुंहिंजे भाउ खे वापसि वठी वञणु चाहे थो। तोखां बसि इहो पुछणो हो, तव्हां हिते असां सां गॾु रहंदो या पंहिंजे भाउ सां गॾु वेंदो? अञा त मां चाकर खान जे सदमे मां ई न आहियां निकिती, ऐं इन बारे में मां को फ़ैसिलो न आहे कयो। सोरठ, चाकर खान जो ॾुख त असां सम्झनि पिया, बाक़ी तव्हांजी ज़िंदगी तव्हांखे गुज़ारणी आहे, इन जो फ़ैसिलो बि तव्हांखे करणो पवंदो। मां सभिनी खां अलॻि रहणु चाहियां थी। न मां अदा वारनि ॾे वेंदसि, न ई मां हिते रहंदसि। जेकॾहिं मूंखे पंहिंजो हिसो मिली वञे न, त बाक़ी जी ज़िंदगी मां आराम सां गुज़ारे सघां थी। सभु कुझु पैसो न आहे हूंदो सोरठ। ज़िंदगी गुज़ारण लाइ तव्हांखे कंहिंजे न कंहिंजे सहारे जी ज़रूरत वठणी पवंदी। जेकॾहिं तव्हांखे इतराज़ न हुजे त मां तोसां निकाह करे बाक़ी जी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। पर मां तकड़ न आहे सोरठ, मां तव्हांखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो। तव्हां सोची सम्झी पोइ फ़ैसिलो ॿुधाइजो। ऐं हा, ॿी ॻाल्हि त तव्हां मथे को बि ज़ोर न आहे। तव्हां जेको बि सोची सम्झी फ़ैसिलो कंदा न, मूंखे क़बूलु हूंदो। ठीकु आहे? तव्हां जेकॾहिं ॿई मुंहिंजे लाइ कमु कंदव त तव्हांखे इज़त बि मिलंदी ऐं पैसो बि। हा भले साईं, ॿई हरू भरू रुलंदा था वतन, कमु छो न कंदा? कमदार तूं घणो मथो न हण। रेस अकबर खान, छा तव्हां असांखे पघार ते रखंदो छा? तव्हां 24 कलाक मुंहिंजे लाइ पाबंद कोन हूंदव। जहिड़ी तरह तव्हां हिन वक़्तु घुमो फिरो था न, मुंहिंजे कमु करण खां पोइ बि तव्हां ईअं ई घुमंदो फिरंदव। पहिरियां कमु ॿुधा, असांखे करिणो छा पवंदो? हिते मां तव्हां खां को कोडर जो कमु कोन वठंदुसि।
इन जे लाइ मूं वटि हारी नारी जाम आहिनि। रेस उहो ॿियो कहिड़ो कमु आहे जेको तुंहिंजनि माण्हुनि खां कोन थो थिए असांखां कराइण थो चाहीं? माण्हू मारण जो कमु। छा माण्हू माराए? न रेस अकबर खान, न। असां कातिल नथा बणजण चाहियूं। हराम ख़ास के मारण जे लाइ त मां तव्हांखे कोन थो चवां। तव्हां रावल खे मारींदो, रावल खे। रावल खान? हा, रावल खान खे मारण खां पोइ मां तव्हांखे एतिरा त पैसा ॾींदुसि, तव्हांजी बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। सौट अकबर खान सां ठाह थी वियो। हू पंहिंजी न्याणी जे निकाह में अचण लाइ बि राज़ी हो। जेकॾहिं उन मथां हमिलो न थी हा ऐं उनजी घरवारी न मारी वञे हा त पोइ हू सौट चाकर खे बि धोखे सां कॾहिं न मारे हा। जेकॾहिं तव्हां अकबर खान मथां हमिलो नाहे कयो त पोइ इहो कमु कंहिंजो थी सघे थो? सौट रुपये मां रुपयो पक सम्झो, इहो कमु इन कमीने जाबर जो, छो त जाबर न पियो चाहे त असांजे विच में ठाह थिए। अकबर खान खां पहिरियां इन जाबर जी तलाश कर त इहो असांखे किथे मिले। सौट जाबर खे ॻोल्हण जी का बि ज़रूरत न आहे, बल्कि हू असांजी ताण में हूंदो। जाबर त इहो ई चाहींदो हूंदो सौट चाकर खां पोइ तव्हांखे बि मारियो वञे, हुनजो रस्तो ई साफ़ थी वञे। वरी कुझु हमरा जमा कयो जेके जाबर जी जांच वठनि ऐं उनजे ठिकाणे जी असांखे ख़बर हुजे। इन खां पहिरियां जो जाबर असांजे मथां हमिलो करे असां हुनजे मथां करे कोन्ह। ठीकु आहे सौट, मां पंहिंजा कुझु हमरा जाबर जे पोयां छॾियां थो। सौट जेतिरो जल्दी थी सघे इन जाबर खे पूरो था कयो, पोइ इन अकबर खान खे ॾिसी रहंदासीं। तव्हां अजायो परेशान थी विया आहियो। रावल खे मार तव्हांजे लाइ को मसइलो कोन्हे को। रावल जो तव्हां ते को बि शक न ईंदो ऐं तव्हां आसानी सां हुनजो कमु तमामु करे ॾींदव। रेस अकबर खान, रावल खान खे मारणु आसान आहे, पर उन जे मौत खां पोइ उन मसइले मां जान छॾाइण वॾी मुश्किल आहे। रावल खे मारण खां पोइ तव्हांजे लाइ जेके मसइला पैदा थींदा आहिनि उन्हनि खे मां पाणे मों ॾेई वठंदुसि। अरे बाबा, जॾहिं वॾो भोतार वेठो आहे तव्हां छो परेशान थिया आहियो? कमदार, असां चिरिया कोन आहियूं। रेस रावल खान खे जेकॾहिं असां मारींदासीं न त उन जो प्लान त असां खां कंदा। तुंहिंजे रेस खे त कुझु कोन कंदा, पर असांखे त ज़िंदा कोन छॾींदा न। कमदार, तूं कहिड़नि माण्हुनि खे वठी आयो हिते? हाणे हीअं कर जो हिननि ॿिन्ही खे तव्हां ज़िंदा वापसि न वञण ॾिजांइ। हीअ मुंहिंजे लाइ मसइलो पैदा कंदा। रेसल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। अरे बाबा, रेस तव्हांजी हिकु बि कोन ॿुधंदो। हाणे जेको कुझु ॿुधायो अथव न मूंखे ॿुधायो। वाह जो ठहियो ई कमदार, वड़े वाह, भले भले। अरे असांखे पंहिंजे तॾे ते घुराए वरी असांखे कैद कंदो? अकुल अथव इहो बि? बाबा, तव्हां हरू भरू परेशान न थियो। रेस खे मां मञाए वठंदुसि, तव्हां पाण में फ़ैसिलो कयो। भाॼई दिलावर मूंसां निकाह करण थो चाहे। भाॼई मां इन जे करे ई तव्हां ॾे नियापो मोकिलियो हुयो त अदाई तूं पाण में सलाह करे ऐं पोइ मूंखे ॿुधायो। सोरठ, दिलावर तोसां निकाह करण चाहे थो त इन में को ऐब त कोन्हे को? न भाॼई, अदा जी सलाह खां सवाइ मां को बि क़दम न खणंदसि। सोरठ, ज़िंदगी तोखे गुज़ारणी आहे ऐं तूं एतिरा साल इन घर में रही आई, तोखे ख़बर हूंदी त दिलावर कीअं आहे। हा भाॼई, दिलावर थधी तबियत जो मालिक आहे। जेकॾहिं तूं हुन सां ख़ुशि रही सघीं थी त तुंहिंजे भाउ खे ऐं असांखे को एतिराज़ कोन्हे को। भाॼी वरी बदा खे ख़बर हुजे त बहितर आहे। मां हुन सां ॻाल्हाईंदसि वञी ऐं तुंहिंजो जापो बि ॾींदीसांसि। अची करे तोसां पाणे मिलंदो। आख़िरी फ़ैसिलो त वरी बि तुंहिंजो ई हलंदो। भाॼई, मां पंहिंजे फ़ैसिले खां वधीक अदा जे फ़ैसिले खे तरजीह ॾींदसि। मां सभु ॼाणा थी, तुंहिंजो भाउ तुंहिंजे लाइ बुरो कोन सोचींदो। मां वरी बि ॻाल्हायांसि थी ऐं ॾिसां त हू छा थो चवे। फ़िलहाल त तकड़ मूंखे बि न आहे भाॼई, सोचण लाइ त कुझु वक़्तु मूंखे बि घुरिजे। जल्दबाज़ीअ में अहिड़ो फ़ैसिलो को बि कोन कबो। असां पाण में गॾु वेही इहा सलाह कंदासीं।
कमदार अकेला ही में तोसां ॻाल्हाइणो आहे। उमरा पंहिंजो आहे तव्हां ॻाल्हायो। कमदार कन खोले ॿुध, तुंहिंजो हिननि वाठनि जे मथां भरोसो हूंदो पर असांजो कोन्हे को। कमदार जेकर हिननि खे तकलीफ़ आहे त मां हितां हलियो वञा। जेतिरो भरोसो तव्हां कमदार अंब ते कयो था न एतिरो हिन ते बि करे सघो था। तव्हां बेफ़िक्र थी ॻाल्हि कयो। असां रेस जो कमु करण लाइ तयारु आहियूं। हिते रखीसि, असांखे सिर्फ़ु रावल जो लाश खपे। अरे इहो मामूली कमु आहे, मामूली मिली वेंदो लाश तव्हांखे रावल खान जो। इन कमु थियण खां पोइ असांखे पैसा घणा मिलंदा। इहो सभु कुझु रेस सां तय कयूं था। हुन खां पोइ मां तव्हांखे बयानूं वठी थो ॾियां। बाबा ही कमदार अंब तव्हांखे कोन ॾियणु ॾींदो ॾंभ। त पोइ देरि न कर, हल हली रेस सां मिलाए, असांखे वरी वापसि वञिणो आहे। बाबा हिन वक़्तु रेस आराम में हूंदो, तव्हां सां शाम जो मिलंदो। बाक़ी असां तव्हांखे उताक ते हली मानी टुकुर खाराए ढो था करायूं। बाक़ी रेस सां शाम जो मिलंदासीं। हलो। मूंखे नथो लॻे त इहो मंसूर खान करो हिन रस्ते सां अॼु वेंदो। अक्सर वो दिलावर तरफ वेंदो त आहे, अॼु पोइ अलाए वञे अलाए न वञे। अरे जमाल कमाल दुआ कयो अॼु मुंहिंजे रुख चढ़ी वञे। अहिड़ो त छिछाड़ींदोसांसि, रिलीअ जे तह खां विञाए छॾींदोसांसि। ॻोठ जा माण्हू बि कोन सुञाणींदुसि त मंसूर खान जा का ॿी बला अचे लथी आहे। वरी बि सोचे वठि जाबिर खान, असांजे लाइ अॻे ई मसइला वधियल आहिनि ऐं वरी मंसूर खान जी दुश्मनी उहा बि असांजे गीचीअ में पइजी वेंदी। अरे तूं घबरा न, कमु असां अहिड़ो कंदासीं मंसूर खान जो इल्ज़ाम असांजे मथां कोन लॻंदो। जावर खान, जॾहिं मंसूर खान खे मारींदासीं असां त इल्ज़ाम असां ते ईंदो न, ॿियो कंहिं ते वेंदो? इल्ज़ाम लॻो न त मुंहुं ॾेई वठंदासीं। तव्हांखे शायदि नाहे ख़बर, हुन जा मुंहिंजे मथां कई थोरा सालनि में हिकिड़ो ई त कमु मूंखे चयो अथई। जे मां उहो बि न कमु कयासि तो छा सम्झंदो त जाबिर जवान नाहे भाड़ियो आहे। जाबिर खान, जेका तव्हांजी मर्ज़ी, असां तव्हां सां गॾु आहियूं। जॾहिं चाकर खान एॾी वॾी ताक़त हिन जाबिर जो कुझु कोन करे सघियो त इहो अणधोतियल वॾेरो मूंखे छा कंदो? दीनड़ खान काॾे निकिरी पियो हुई? मूंखे ॾिसी लवाई पियो थो, हेॾे होॾे कन पियो थो। मुंहिंजी भला एॾी शिकिल ख़राबु आहे, छा तोखे नथी अचे? हाणे ॻाल्हि ॿुधो, अॼु मूंसां क्लियर ॻाल्हि ऐं वाइदो कर। उहा जॻह जेका पहिरीं तुंहिंजी हाणे मुंहिंजे नाले सां थियल आहे, कॾहिं तो मुंहिंजी जॻह मुंहिंजे हवाले करी? अरे जगह तुझे हवाले छो कयां, ॿुधाए। अब उहा जगह मुंहिंजे न्याणीअ जे नाले ते रजिस्टर करणी आहे, उहा त तोखे ख़ाली करणी पवंदी। बाबा ढूंढा जा छो ॾियां, जेकॾहिं पंहिंजी धीउ सुहिणी खे सिकंदर सां घर मोकिली हा त पोइ तोखे जा ॾियां। जॾहिं त मुंहिंजे पुट खे तो हैदर खां चिर्च कराए मराए छॾी, हाणे छाजी जाइ? तुंहिंजी धीउ तुंहिंजे घर, जा असांजी असां वटि। दीनड़ खान, जगह त बाबा लिखजी वई, सो बि पके स्टाम्प ते। हाणे उन स्टाम्प ते वाइटो बि नथो लॻी सघे, इन करे तोखे जगह ख़ाली करे। खुदा जो ख़ौफ़ कर रूंडा, खुदा जो ख़ौफ़ कर। अरे तोखे मरणो ई कोन्हे, नियाणी जा तो पैसा खाई, केॾी महिल मुराद खे, केॾी महिल हैदर खे, केॾी महिल वरी मुंहिंजे पुट खे। हाणे मुंहिंजे पुट खे माराए वरी अञा ॿिए कंहिंखे ॾींदे। खुदा खुदा कर बड़ी, खुदा खुदा कर, मरी साह ॾियणो अथई, जाइ कोन ॾींदो मैं।
समझी छा बि थिए हं? जा थो वठे वड़े तारा गोल तारा वड़े दीनड़ा तुझो ठट्टा अरे जगह तो मां तुझे वडन खां बि खाली कराईंदुसि पुट रुगोम वारो छोरो मोटे ख़ैर सां ॾिसां त तूं जगह कीअं नथो खाली कराई लूंडे जो रहिड़ो ई काफ़ी आहे सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।